ओम शांति। वेरी मुझे लड़का 26 पंजाब से सबमिट मेरा बाप दादा चलता है मीठे लाल राखी रात जो जगी गए मोश बुलवे बाकी याद करो देही अभिमानी था। श्रीमद इंडिया बाक्समान निरअहंकारी था। कृष्ण श्री बाबा का गद ब्रह्मा जी मतराड़ी नामी ग्रामीण श्लो श्री ब्रह्मा बाबा श्री बाबा जो हिकड़ी मुर्बी बारा हिन पांजी मत जो अहंकार न है हिन के पांजी मत जो अहंकार न है श्री चईने का हमेशा बाप जी श्रीमत समझो इनमें तांजो कल्याण बाबा ॾिसो केतिरा निरहंकारी आहिनि माता के चईने वंदे मातरम मातायूं ज्ञान गंगायूं आहिनि शक्ति सेना आहिनि इन्हनि खे अॻियां रखणु इन्हनि खे अॻियां रखणो आहे इन्हनि खे रिगार्ड ॾियणो आहे इनमें देह अभिमान न अचणो खपे। त बाबा ॾिसो माताउनि खे अॻियां रखंदा आहिनि वंदे मातरम इहे आहिनि ज्ञान गंगायूं शक्ति सेना इन्हनि खे अॻियां माताउनि खे अॻियां रखणो आहे रिगार्ड ॾियणो इन सां इनमें देह अभिमान न अचणो खपे। गीता जो ॿिया सां गॾु ओम शांति गीत जी पहिरीं लाइन ॿारनि ॿुधी वेंदा आहिनि जो पिया सां गॾु आहे परंतु नाम साथ में इकट्ठो रहण जो क्वेश्चन ई न आहे जो पिया सां गॾु है परंतु साथ में इकट्ठे रहण जो क्वेश्चन ही न उठंदो आहे न। जो बाप जा ठहिया वो बुद्धि द्वारा बाप सां गॾु है क्योंकि बाबा तो परम धाम निवासी है। जो बाप जा ठहिया आहिनि वो ब्रह्मण भर काथे भी रहनि उन्हनि जे लाइ ज्ञान बरसात आहे ही। जो शिव बाबा जो पोतरा पोतरियूं ठही प्रतिज्ञा कंदा आहिनि बाबा असां सदा पवित्र रहंदासीं ज्ञान अमृत पींदासीं उन्हनि जे लाइ ज्ञान जी बरसात आहे न। अमृत कोई जल न आहे जहर जी भेट में ज्ञान खे अमृत चइबो आहे न। छोजी बाबा चईंदा आहिनि न काम विकार आहे जहर त हुनजी भेट में ज्ञान खे अमृत चइबो आहे। त तव्हां आहियो पांडव संप्रदाय यादव संप्रदाय कौरव संप्रदाय जो गायन आहिनि छा कंदा आहिनि ये गायन आहिनि तव्हां पांडवनि ते ज्ञान अमृत जी बरसात आहे न। बाक़ी जो कौरव यादव आहिनि हुननि ते ज्ञान अमृत जी बरसात न आहे। ये ॿार जानते हैं यादव कौरव ॾाढा आहिनि पांडव थोड़ा सा आहिनि। रायल जी है न राम गयो रावण गयो जंहिंजी ॾाढी संप्रदाय राम जी संप्रदाय पांडव थोड़ा सा आहिनि ॾाढा। ये आहे पांडव गवर्नमेंट श्रीमत ते हलण वारा इहा जीअं भगवान जी गवर्नमेंट आहे परंतु ये गुप्त आहे। तव्हां जानदा आहियो श्रीमत ते हली भारत जो बेड़ो पार था करो। जो श्रीमत ते हलंदा आहिनि उहो ई पंहिंजो बेड़ो पार कंदा आहिनि। यादव कौरव वटि केतिरा महल आहिनि तव्हां ॿारनि खे त कुझु बि न आहिनि। टे पृथ्वी में बि टे पृथ्वी जा बि तव्हांखे न आहिनि सभु उन्हनि खे ई आहिनि। इहे बि ॻाल्हि आहे न जंहिंजो जेके टे पृथ्वी जा न मिलंदा हुया उन्हनि जी विजय थी उहे विश्व जा मालिक ठहींदा आहिनि। काथे हाणे टे पृथ्वी बि न आहे सत में पूरी विश्व असांजी त बाबा जी पांडव शक्ति सेना गुप्त आहिनि। शास्त्रनि में बि ॾेखारींदा आहिनि जुओ खेलियो पांडवनि जो राज्य हुयो पोइ जुओ में हाराए छॾियो हाणे न आहे हाणे न त राज्य आहे न जुए जी ॻाल्हि आहे। इहे सभु कूड़ आहे न। तव्हां ॾाढा तव्हां बरोबर पांडव आहियो। शिव बाबा आहे रूहानी पंडो ॿारनि खे रूहानी यात्रा सिखलाईंदा आहिनि न बाबा। हिन ब्रह्माकम सां श्रीमद ईंदा आहिनि जी शिव बाबा जी श्रीमत ॻायल आहे उहो ब्रह्मा जी बि ॻायल आहे न। छो जी पोइ बि शिव बाबा जी हिकु मुरली ॿार आहे न।
हिननि द्वारा केतिरी मुख वंशावली विधदा आहिनि। पवित्रता जो कंगन बदवाए करे चईंदा आहिनि जेतिरो मुंहिंजी मथे हलंदव ओतिरो मोस्ट ग्लोवेट थींदो, तव्हांजो हीरे जहिड़ो जीवन थींदो। श्री बाबा चईंदा आहिनि इन्हनि खे ब्रह्मा खे ऐं तव्हांजो मूंसां कनेक्शन आहे न, हीरे जहिड़ो जन्म तव्हांखे मिलंदो आहे। इन करे हाणे देही अभिमानी ठहो। जेतिरो श्री बाबा खे यादि कंदा ओतिरो देही अभिमानी ठहींदा त माया वार न कंदी। बाप दादा जी हमेशा ॿारनि ते नज़र रहंदी आहे न। अगरि ॿार कुझु बि बेकायदे हलंदा आहिनि त बाप दादा जो नाम बदनाम कंदा आहिनि। त शिक्षा ॾियणी मुंहिंजो इहो कमु न करणो। शिक्षा ॾींदा आहिनि कि अहिड़ो कमु न करो। नाम बदनाम करण वारनि जे लाइ चईंदा आहिनि सतगुरु जो निंड ठह न पाए, अहिड़ो कोई उल्टो कर्तव्य न करणो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जेतिरो बाबा खे यादि कंदासीं ओतिरो विक्रम विनाश थींदा वेंदा न। यादि में रहण वारनि खे ई देही अभिमानी चईंदासीं। देह अभिमान हुजण सां माया जो वार जोर सां थींदो आहे। ही ॾाढी वॾी मंज़िल आहे न। स्कॉलरशिप वठंदा आहिनि, केतिरा ब्रह्मण ठहींदा आहिनि। रॉयल्टी आहे न 33 करोड़ देवी देवता आहिनि। विजय माला में उहे ईंदा आहिनि जो देही अभिमानी ठहींदा आहिनि। देह अभिमानी ठहण वारो ठहण माना माया जो वार थियणु। देह अभिमान थियण माना माया जो वार थियणु। देही अभिमानी ठहण माना बाप जो थियणु। इहा ॻाल्हि ॾाढी सूक्ष्म आहे। पुरुषार्थ करे बाप खे यादि करणो। वो बाप जी साजन बि आहे न अपार सुख ॾियण वारो। चईंदा आहिनि तव्हां ॿारनि जे लाइ हथेली ते विश्व खणी आयो। सिर्फ़ु तव्हां श्रीमत ते हलो। श्रीमत चईंदी आहे देही अभिमानी ठहो। देह अभिमान तव्हांजो बेड़ो गर्क कंदी आहे। माया तव्हांखे देह अभिमानी ठाहींदी आहे। रूहानी बाप खे सभु भुलिजी आहिनि। हाणे बाप अची करे परिचय ॾींदा आहिनि तव्हां पंहिंजी खे अशरीरी आत्मा सम्झो। मुंहिंजो त शिव बाबा ऐं ॿियो स्वर्ग जी राजाई बस। देह अभिमानी अची करे मुंहिंजो चओ त स्वर्ग जो राज्य न वठी सघंदा। असां आत्मा आहियूं, इहो पक्को निश्चय करो। ये जो आत्मा तो परमात्मा जो गुस्सो बुद्धि में भरल आहे न उहो कॾहिं बाबा चवंदा हाणे देही अभिमानी ठहो। बाप खे यादि करो त तव्हांजो बेड़ो पार थी वञे। श्रीमत ते हलंदा हलो। देही अभिमानी न ठहींदा आहियो त माया बेड़ो गर्क करे ॾींदी आहे। अहिड़ा ॾाढा आहिनि, अहिड़े ॾाढनि जो माया बेड़ो गर्क करे छॾी आहे। सिधी श्रीमत ते न हलंदा आहिनि। युद्ध जो मैदान आहे। तव्हां कहिड़ी बि ॻाल्हि में हार न खाइणी आहे तव्हांखे। असांजो अहिड़ा ॾाढा आहिनि जो माया जे कारण जो बेड़ो गर्क थी वियो आहे। सिधी श्रीमत ते न हलिया। युद्ध जो मैदान आहे। तव्हांखे कहिड़ी बि ॻाल्हि में हार न खाइणी आहे। तव्हांजो भूत हिकदमि पुर्जा खां टुकड़ा करे ॾींदो। सेकेंड नंबर आहे क्रोध जो भूत। क्रोध में हिक ॿिए खे मारे करे खलास करे छॾींदा आहिनि। यादवनि जो क्रोध वधंदो आहे न। हिकदमि जीअं वधंदो आहे हिकदमि जीअं लेवल ठही वेंदा आहिनि। क्रोध बि ॾाढो भारी दुश्मन आहे न। काम खे न जीतियो त पवित्र दुनिया जो मालिक न ठहींदा। क्रोध दुश्मन बि अहिड़ो आहे जो ख़ुदि खे बि ॿियनि खे बि दुखी कंदो आहे। इहा बि भाभी आहे न। अगरि यादव कौरव पांडव छा कंदा आहिनि इहा तव्हां ई ॼाणंदा आहियो, ॿियो न ॼाणे कोई। हाणे त ॼाणंदा आहियूं यादव छा था करनि, कौरव छा था करनि, असां पांडव छा था करूं। इहा आहे पांडव गवर्नमेंट। हाणे तव्हां ॾिसंदा आहियो पांडवनि जो राज्य त आहे न।
श्री पृथ्वी जा बि न मिलंदा आहिनि उन्हनि जो त उन्हनि खे त ॾिसो केतिरो उन्हनि जो दबदबो आहे न तव्हां ॿार ॾाढा थोरा आहियो जो नारायणी नशे में रहंदा आहिनि नशा सभिनि में आहिनि नुक़सान देह अभिमान में अचण सां ॾाढो नुक़सान थी वेंदो जो बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सुदेश शिव बाबा खे यादि करो ईअं न सम्झो इहो ब्रह्मा जो ज्ञान समझाईंदा आहिनि शिव बाबा खे यादि करो शिव बाबा चवंदा आहिनि मूंसां गॾु योग लॻाए इहे ब्रह्मा बि मूंसां गॾु योग लॻाईंदो आहे न मूंखे यादि कंदो आहे न त मां मदद कंदो रहंदो देह अभिमान थियण सां माया वार कंदी रहंदी आहे ऐं पोइ हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि इनमें भी ब आहिनि वॾा दुश्मन नंबर 1 त ॾाढा हूंदा आहिनि काम क्रोध आहे प्रत्यक्ष विकार लोभ मोह आदि गुप्त हूंदा आहिनि त इन भूतनि ते विजय पाइणी आहे असांखे इन भूतनि ते विजय पाइणी भूत चओ या इन्हनि जे कारण जो तूफान ईंदो आहे तूफान मचाइण वारा 5 विकार चऊं बाक़ी हाणे तव्हांखे पृथ्वी जा न मिलंदा आहिनि मां पोइ तव्हांखे विश्व जो मालिक ठाहे छॾियो हाणे असांखे पृथ्वी बि नथी मिले ऐं पोइ असांखे बाबा विश्व जो मालिक ठाहे छॾियो पूरी विश्व ई असांजी थी वेंदी आहे बाप जी हमेशह दिलि हूंदी आहे ॿार नाम कढे ॿारनि जो नाम लिखे ॿार बाप जी हमेशह दिलि थींदी आहे ॿार नाम कढनि कोई पुछे तव्हां कंहिंजा ॿार आहियो त पलक सां उत्तर ॾियणु खपे ओहो बाप ॿारनि खे ॾाढो ऊचो ठाहियो अथई न लौकिक ॿार हूंदा आहिनि कोई इंजीनियर कोई बैरिस्टर कोई छा त बाप ख़ुशि थींदो आहे न कोई ॿार त बाप जी इज़त वठण में बि देरी न कंदा आहिनि मतिलबु ख़राब करे ॾींदा आहिनि कुझु ग़लति काम करे छॾींदा आहिनि तव्हांखे त बाप जी इज़त वधाइणी आहे न कुल कलंकित ॿारनि जे लाइ त बाप चईंदो मुंहुं भलियो इहा बाप ईअं थींदा आहिनि तव्हां कामी क्रोधी ठही करे ईश्वर कुल खे कलंक लॻाईंदा आहियो इहे बाप बि चईंदा आहिनि तव्हां कामी क्रोधी ठही करे ईश्वर कुल खे कलंक लॻाईंदा आहियो बाप सां वरतो त ज़रूर वठिणो खपे ॾिसंदा आहियो इहे मम्मा बाबा पहिरियों नंबर में श्री लक्ष्मी श्री नारायण ठहींदा आहिनि त छा छो न असां उन्हनि जे तख़्त ते वियूं मम्मा बाबा विश्व जा महाराजा महारानी ठहींदा असां बि उन्हनि जे तख़्त ते वियूं न बरोबर तव्हां माता जे तख़्त ते जीतदा आहियो न ॿार तख़्त ते वेंदा त ख़ुदि हेठि हली वेंदा आहिनि मतलब ॿी सीट उन्हनि खे मिलंदी आहे हाणे राजधानी स्थापना थिए थी न बाप चए थो राजे प्राप्त करो प्रजा में न वञो नारायणी नशो रहणो खपे पर प्रजा में बि ॾाढा धनवान हूंदा परंतु पोइ बि प्रजा ई चईंदोसीं न राजाउनि खां बि प्रजा में साहूकार हूंदा आहिनि हिन समय गवर्नमेंट कंगाल आहे कर्ज वठंदी आहे त प्रजा साहूकार न बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां ॼाणंदा आहियो भारत जी गवर्नमेंट लक्ष्मी नारायण पहिरियों हिन सृष्टि ते कहिड़ी गवर्नमेंट हुई लक्ष्मी नारायण जी हाणे पोइ वरी ठहनि था न बाप जी श्रीमत ते हलण सां बेड़ो पार थींदो आहे न श्रेष्ठ ठहींदासीं न त माया खाई वेंदी ॾाढनि खे खाई वई आहे न भल हितां खां निकिता वॾा लखपति थी विया आहिनि भाॼी सब्जी बेचण वारा अॼु करोड़पति थी विया आहिनि बाबा वटि ईंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा हाणे त पैसो ॾाढो थी वियो आहे बाबा चवंदा आहिनि तव्हांजे मथां बोझ ॾाढो आहे शिव बाबा सां तव्हां पालना ॾाढी वरिती आहे न, कर्ज़ो ॾाढो आहे, इन करे ख़बरदार रहना। बाबा चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे ॿारनि खे यादि करो, 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 तव्हां पंहिंजे ॿारनि
बाबा चईंदा आहिनि की कोई की त ॾाढनि की माया खाई वेंदी आहे, पर हितां खां निकिरंदा आहिनि पोइ लखपति थी वेंदा आहिनि। सब्जी बेचण वारा अॼु करोड़पति आहिनि। पोइ बाबा वटि ईंदा आहिनि, चईंदा आहिनि बाबा हाणे त पैसो ॾाढो थी वियो आहे। बाबा चईंदा आहिनि की तव्हांजो मूंखां पालना वरिती, हुनजो बोझो ॾाढो आहे। श्री बाबा खां तव्हां ॾाढी पालना वरिती आहे न, कर्जो त आहे न, हिन करे ख़बरदार रहियो। मतलब बाबा पर त पालना वठी करे पोइ हली था वञो त असांखे ॾाढो कर्जो आहे बाबा जो। ये न समझो कि हाँ भाई ज्ञान वतो समझ में न आयो त छॾे छॾियो, लेकिन असांजो जो बाबा खां पालना वरिती आहे, बाबा जी अचे जो हिकु हिकु कणो खाधो आहे न, त हुनजो कर्जो हिन करे ख़बरदार रहणो आहे। त उहो बि सम्झंदा आहिनि बोझ उतारे वठो। ईअं ॾाढा मिलंदा आहिनि। कराची में तव्हां बालकियूं भॼी हुयो, कुझु आयुष कुझु खणी आहियूं छा? कुझु बि न खणी आहियूं। कराची में जॾहिं बाबा वटि आया ॿार त कुझु बि न खणी आहियूं। शिव बाबा जे खज़ाने सां तव्हांजी परवरिश थी। जो कोई शिव बाबा जे पिछाड़ी सरेंडर थिया, उन्हनि में तव्हां ॿारनि जी पालना थी न हुन सां। हिन बाबा खे थोड़ी पतो हुयो की तव्हां आपस में मिली करे हीअं अची वेंदा ब्रह्मा बाबा खे। शिव बाबा हुननि जी बुद्धि में विधई ऐं भक्ति ठही न, त सभु भॼी करे हली आया। त परवरिश जे लाइ बि कोई बलि त चढ़े, त ब्रह्मा बाबा ॾिसो केॾा निमित थिया, हेॾे ॿारनि जी परवरिश जे लाइ निमित थिया। पोइ उन्हनि सां कई भॼी बि विया, माया उन्हनि खे खाई छॾी। माया बि कोई घटि समर्थ न आहे, हाणे हुन ते जीत पाइणी आहे। बाप जी याद सां असांजी माया ते जीत पाइणी आहे। योग का न चओ, कई बार चवंदा आहिनि योग में विहारो, लेकिन इहा आदत पइजी वेंदी आहे। त हलंदे फिरदे तव्हां यादि न करे सघंदा, लेकिन सोचंदा आहिनि बसि वेही करे बाबा खे यादि करे सघंदा आहिनि। नयन खे बि हिन सिखाइणो आहे कि योग में वियो। नयन खे त तव्हां पंहिंजे साम्हूं बीहारंदा आहियो त उहो नाम रूप में फसी वेंदा आहिनि। अनुभव ईअं थींदो आहे, हिन करे मना कबी आहे। माँ बाप खे हिकु जगह यादि करणो, माँ बाप खे छा हिकु जगह यादि करणो हूंदो आहे छा? तव्हां उथंदे वेंदे सर्विस कंदे बाप खे यादि करो। हिन करे कॾहिं बि ईअं योग में वेहण जी आदत न विझो, एतिरा घंटा बाबा खे यादि था करो न। ब्रह्मा बाबा बि त कॾहिं पंहिंजे पर्सनल पुरुषार्थ जे लाइ समय करे सदा विश्व कल्याणकारी कर्म कंदे हुए सदा विश्व कल्याणकारी ठहियो न, त बाबा संपन्न ठहिया न। इन करे उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे सभु कुझु कार्य कंदे हुए बाबा खे यादि करो। बाबा जो लाल हूंदो न, उहो लाल जो जॻी करे बि बाबा खे यादि कंदो हूंदो। अहिड़ो मोस्ट बिलवेड बाबा ॾिसो सॼे विश्व जा मालिक था थियनि, त छो न उन्हनि खे यादि कंदा न। पालना के बाद सां अथाह सुख मिलंदो आहे न। तव्हां हाणे खां पुरुषार्थ कंदा आहियो, महिनत कंदा आहियो, जो पोइ जन्मांतर ईश्वरीय प्रारब्ध तव्हां भोगंदा आहियो। हीअं न उते सत्संग में तव्हां हीअं कर्म कंदा आहियो तॾहिं राजा ई मिलंदी आहे। हितां जे पुरुषार्थ जी प्रारब्ध उते मिलंदी आहे। ॾाढो भारी पद ईअं ॾाढा ईंदा, पोइ अक्षरवत सुनंती कथंती पोइ भागवती थी वेंदा। ॾाढो सेंटर जी स्थापना कराईंदा आहिनि, पोइ बि भागवती थी वेंदा आहिनि, पोइ किरणती थी वेंदा आहिनि। कोई सेंटर स्थापन करे बि आहिस्ते आहिस्ते किरी पवंदा आहिनि। वंडरफुल माया आहे न, माया झट नक सां पकड़े वठंदी आहे। इन करे बाप चईंदो आहे ॿार निरंतर मूंखे यादि करो। समझो शिव बाबा सम्झाईंदा आहिनि, इन्हनि सां मम्मा टिकी निकिरी आहे न। बाबा निराकार निरहंकारी, तव्हां ॿारनि खे बि सम्झणो आहे असां निराकारी आत्मायूं आहियूं, निरहंकारी असांखे ठहिणो आहे, तॾहिं वरसो पाईंदासीं न। निराकारी निरहंकारी
शब्द भावती ने निर्विकारी देहाभिमान में न अचणो ॾाढो मिठो ठहिणो ते माया हूंदी न आहे त छो न बाप खां वक़्त वठूं बाबा जो राइट हैंड ठही वञिणो खपे। उहो केरु ठहींदो आहे जो सेंटर स्थापन कंदो कमाल कंदो आहे केतिरनि जो कल्याण कंदा आहिनि। कोई सेंटर स्थापन करे पोइ हली वेंदा आहिनि उन्हनि खे बि फल मिलंदो आहे। हिकु तरफ़ जमा ॿियो तरफ़ ना थी वेंदी आहे मतिलबु स्थापन करे हली वेंदा आहिनि जमा बि थींदो आहे। इहे त पाप ॼाणंदो आहे न ब्रह्मा ई ॼाणे सघंदो आहे। हिकु ई मुरली वार आहे तव्हां सभु आहियो पोता पोती तव्हां ॼाणंदा आहियो मम्मा नंबर 1 विया बाबा सेकेंड नंबर में ईंदा आहिनि त माताउनि जो रिगार्ड ॾाढो रखिणो खपे। बाबा चवंदा आहिनि वंदे मातरम त ॿारनि खे बि वंदे मातरम करणो खपे। बाप बिगर उद्धार माताएं बिगर उद्धार न थी सघे। वास्तव में तो सब सीताएं आहिनि वास्तव में सब सीताएं आहिनि सब सजनियूं आहिनि। हिते साजन जी अथवा सभु ॿार आहिनि हिकु बाप जा बाप ख़ुदि चवंदा आहिनि वंदे मातरम। जे कर्म मां करां मूंखे ॾिसी ॿार बि हीअं कंदा आहिनि कंदा त माताउनि जी संभाल करणी खपे। हिननि ते अत्याचार ॾाढो थींदो आहे। कोई विघ्न विझंदो आहे त बि वीचारी माताऊं बांधली थी वेंदियूं आहिनि। पाप जो घड़ो अहिड़ो भरंदो आहे असुर मारंदा आहिनि त पापात्मा थी वेंदा त आहे त सभु ड्रामा अनुसार इन्हनि खे कोई मिटाए न सघंदो आहे। कल्प पहिरियों मुआफ़े हर हिकु खे पंहिंजो वरितो वठिणो आहे। साक्षात्कार थींदो आहे केरु सुठो सुठो मददगार थींदो वेंदो। शिव बाबा चवंदा आहिनि मां त दाता आहियां कुझु वठंदो न आहियां। कॾहिं ख़्यालु ईंदो आहे की असां ॾींदा आहियूं अहंकार आयो त इहे मरियो। शिव बाबा त चवंदा आहिनि तव्हां थिक वित ॾेई करे रिटर्न में केतिरो वठंदा आहियूं न असां। बाबा हमेशह दाता आहे। शिव बाबा खे त मां ॾींदो आहियां बुद्धि में कॾहिं न अचणो खपे। मां हिकु पैसो ॾेई करे लख वठां 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य वठां थो न। बाप आहे सदगति दाता झोली भरण वारो गुप्त दान करणो हूंदो आहे। बाबा बि गुप्त आहिनि। अच्छा मीठे मीठे सिकने के बारे में माता बाप दादा जो याद और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादगार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे देह अभिमानी ठही माया ते जीत अवश्य पाइणी आहे। रात जो जगी करे बि मोच लवे बाप खे यादि करणो आहे। बाप सां निराकारी निरहंकारी ठहिणो आहे। शिव बाबा खे ॾींदा आहियूं संकल्प में बि न वरदान समय जे महत्व की जाने व्यर्थ की समृद्ध में परिवर्तन करण वारा नॉलेजफुल महान आत्मा ठो। कृष्ण जन्म त व्यर्थ गवायो हाणे समृद्ध थियण जो हिकु जन्म इनखे व्यर्थ न गवायो। छोजी संगम जी ये हिकु घड़ी पद्मन जी कमाई जमा करण जी ये कमाई जो सीजन तो हले। ये कहिड़ो सीजन तो हले छा कर्म करे कमाई करण जो सीजन तो हले। हिन करे कॾहिं बि समृद्ध खे छॾे व्यर्थ तरफ़ न वञो। नॉलेजफुल ठही जो जेतिरो स्वयं समृद्ध थींदो ओतिरो ॿियनि खे बि ठाहींदो। अहिड़ो जो समय जे महत्व खे ॼाणंदो आहे उहो स्वतः ई महान आत्मा ठही वेंदो। स्लोगन आहे हिकु बाप जे फरमान ते हलंदा हलो। हिकु बाप जे फरमान ते हलंदा हलो त सॼी विश्व तव्हांखे स्वतः ई कुर्बान थी।
श्री बाबा बीज आहे न, बीज जे फरमान ते हलण सां बीज की वाणी, बीज की याद जी स्मृति हुनजे चए ते हलंदासीं त पूरी वृक्ष में पाणी पहुचंदो, सभी असांजे मथां कुर्बान थी वेंदा। अच्छा, ओम शांति।